साईं सिराज जेको आहे हिन वक़्तु सस्पेंशन ब्रिज ते आहे ऐं हसनैन जेको आहे पोयां अचे थो पियो। इहा तमामु वॾी सस्पेंशन ब्रिज आहे। हसनैन उहो बीठो आहे अलाए हे तव्हांखे लुॾण मांदा थो लॻे थो त केॾो लुॾे थी पई। वॾे हिकिड़ो जान जोखनि जो कमु आहे हिकु माण्हू करे रहियो आहे। कैपेलानो सस्पेंशन ब्रिज एट वैंकूवर नॉर्थ ब्रिटिश कोलंबिया कैनेडा ते चवनि था त इहो 11,000 हाथी बि हिन ते चढ़ी अगरि बीह रहिया त कुझु न थींदो। पर मूंखे हिन जी ॻाल्हि ते ज़रो बराबरि टको बि एतबार न आहे। ऐं ॾोकड़ बि इलाही था वठनि $27 हिकिड़े माण्हूअ जा। माई अचे थी कुते सां गॾु, अलाए कुतो हिन जो आहे या माईअ जो आहे या माई कुते जी आहे। ॾिसो हेठि तव्हां पाणी ॾिसी सघो था, इहो बि ॾिसी सघो था त असां केतिरे मथाईअ ते आहियूं। ॾिसी सघो था इन डेप्थ आहे। सॉरी गरीब मिस्किन मायूं आहिनि जेके रस्तनि ते असां हुननि जा रस्तनि था कटिया आहिनि। तव्हांखे साईं सिराज हसनैन बलोच सस्पेंशन ब्रिज हलंदे नज़र अचनि था। ऐं सचुनि में केॾी लुॾे थी पई, तव्हां ॾिसो था पिया। ऐं इहो तमामु घणी लुॾे थी पई ऐं हुन में कुझु ईरानी छोरियूं आहिनि वॾी बदमाश आहिनि पोयां लेकिन इलाही लुॾाए रहियूं आहिनि ऐं मुंहिंजे हथ मां कैमरा कई न पियो। कंहिंजा ॿार ऐं पोयां नज़र अचनि था। वरी हलूं था।